मज़लूम क़ौमुनि सिंधियुनि ऐं बलोचनि खे आज़ादी ॾियारण में पंहिंजो किरदारु अदा कनि। अॼु हिन तारीख़ी मौक़े ते असां हिकु दफ़ो वरी साॻियनि मुतालबनि खे वरजाईंदे आलमी क़ुवतनि जे आॾो सिंध जे क़ौमी नुमाइंदगी कंदड़ आलमी अमन इत्तिहाद ऐं तरक़ी जे फ़ाइदे में साॻिया राया ऐं मशवरा अॻियां रखूं था। पहिरियों मज़हब जे बुनियाद ते क़ौमुनि जो तसवर गैर मुनसिफ़ाना आहे। उन तरह अक़वाम मुत्तहिदा जे मञल उसूलनि तहत क़ौमुनि जे तसवर खे मञींदे सिंधियुनि खे जुदागाना क़ौम सम्झी पाकिस्तान खे टोड़े सिंधू देश ऐं आज़ाद बलूचिस्तान जो क़याम अमल में आंदो वञे। ॿियो अक़वाम मुत्तहिदा जी नए सिर जोड़ जक करे उन जे अख़्तियार थियल इदारनि खे फ़ाल बणायो वञे।